इश्क एक इम्तिहान, हाँ इश्क एक इम्तिहान, इश्क एक इम्तिहान, हाँ इश्क एक इम्तिहान। प्रेमियों, ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हिननि प्रेमियुनि कलाकारनि सिंधी फिल्म तयारु कई आहे। फिल्मनि जे द्वारा, उपन्यासनि जे द्वारा, इतिहासनि जे द्वारा ॿोली क़ाइमु रहंदी आहे। हीअ फिल्म न रुगो सूरत में पर जिते जिते बि रिलीज थिए उते सोभारी थिए ऐं नाले वारी थिए, प्रेरणादायक थिए। बसि इन शुभकामना सां मां इन्हनि खे धन्यवाद ॾियां थो ऐं सफलता जी शुभकामना ॾियां थो। भगवान की अॼु मूंखे पंहिंजो अॼु फ़ुकर थो थिए भई अहिड़ी सुठी पिक्चर जेका ठाही आहे, इश्क हिकु इम्तिहान। ऐं हर कंहिं तबिके जे भई नंढे ॿार खां वठी जवान खां वठी वॾनि सभिनी पिक्चर ॾिठी आहे। छो त मां कल्ह तव्हां जॾहिं लॉन्चिंग हो तॾहिं मां आयुसि, अॼु आयुसि। ऐं पिक्चर सुठी हुअण जे करे ऐं सिंधियत जी ॻाल्हि हुअण जे करे मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त तव्हां हिन सुठी पिक्चर ठाही आहे। मां ख़ासि चवणु चाहींदुसि, जो मां चयो सिंधियत जी ॻाल्हि आहे, हिन में एॾो सुठो मैसेज वियो आहे जो माण्हू ध्यान सां ॾिसंदा त ई अहिड़ियूं ॻाल्हियूं घणनि ई घरनि में किथे न किथे थियनि पियूं थियूं। पाण हुनखे नज़रअंदाज था कयूं, पर हिन पिक्चर ॾिसण खां पोइ ॿार बि जागरूक थींदा, वॾा बि जागरूक थींदा ऐं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं जेके पाण नज़रअंदाज था कयूं उन ते ध्यानु ॾींदासीं त पंहिंजे समाज लाइ सुठो थींदो, ईंदड़ जेके पंहिंजा ॿार आहिनि उन्हनि लाइ सुठो मैसेज वेंदो। पिक्चर बिल्कुलु लाजवाब हुई। मां सम्झां थो हीअ फिल्म न केवल सूरत बल्कि सॼे देश में चङी तरह हलंदी। बेहतरीन फिल्म आहे, सब घर वारा उनके ॾिसी सघनि था। दिस मूवी इज वेरी नाइस। जय झूलेलाल। इश्क एक इम्तिहान बहुत अच्छी मूवी लगी हमको, हमने बहुत सारा एंजॉय किया और बहुत मज़ा किया। नमस्कार। ॾाढी सुठी मूवी सूरत सिंधी समाज की तरफा जेका पहल थी आहे ॾाढी बढ़िया। थैंक यू मिस्टर लीलाराम आहूजा, कमल तनवाणी, नाइस परफॉर्मेंस। पहिरें स्टेप में ही एतिरो जोरदार परफॉर्मेंस करण दैट इज़ अनबिलीवेबल। मुंहिंजी सिंधी समाज के ॾाढी निमाणी वेनिती आहे त प्लीज़ हिन मूवी खे ॾिसी करे सिंधी समाज के प्रोत्साहन ॾींदा। थैंक यू। पिक्चर ॾाढी सुठी आहे, तव्हां सिंधियुनि खे वधायो। सिंधी ॾाढी सुठी पिक्चर, तव्हां ॾिसंदव बोरिंग न लॻंदव। अचो पिक्चर ॾिसो, मज़ो ईंदव ॾाढो। सिंधियुनि खे अॻियां कयो। ॾाढी बढ़िया, ॾाढी सुठी वई आहे। अॻिते बि ईअं सिंधी अॻियां पंहिंजे कम खे वधाईंदा ई रहंदा। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सिंधी समाज खे थोरो अॻियां अचनि, इन करे हीअ मूवी सभई ॾिसो ऐं सभिनि खे प्रेरणा ॾियो। पिक्चर सुठे नमूने ठही आहे। हिन टाइप जी पिक्चरूं जेकॾहिं सिंधी समाज में ठहियूं आहिनि त ॾाढी सुठी ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं हीअ त हर घर सां लागू थिए थी पई। हिन में हर ॻाल्हि जेकॾहिं पॉज़िटिव ऐं फैमिलियर पिक्चर ॾाढियूं अॼुकल्ह घटि थियूं ॾिसणु मिलनि पियूं। महिरबानी करे इन्हनि पिक्चरुनि जो पाण खे फ़ाइदो वठणु खपे, इन्हनि ॻाल्हियुनि ते डिस्कशन थियणु खपे। असां हीअ पिक्चर ॾिसी करे हाणे निकिता आहियूं ॿाहिरि। असांजे हिसाब सां ॾाढी बेस्ट न बेस्ट ॾाढी सुठी पिक्चर थी आहे। गुरु महाराज जी कृपा सां ॾाढो हिननि जेको पहिरियों दफ़ो हिननि जेको डायरेक्शन कई आहे, गाना भरिया आहिनि, एक्शन कई आहे या स्टोरी, ख़ासि तौर सां स्टोरी असांजे नौजवान ॿारनि जे लाइ त ॾिसण जहिड़ी आहे। तव्हां हीअ पिक्चर ज़रूरु 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 न बिल्कुलु ज़रूरु ॾिसिजो, हिकु दफ़ो न ॿ दफ़ा ॾिसिजो। ॾाढी सुठी पिक्चर अथव। इहा असांजी तव्हां सां वेनिती आहे। सतनाम साखी। जय झूलेलाल। सिंधी समाज लाइ ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे कि इन सिंधी समाज खे संस्था खे पंहिंजो अॻियां वधाए रहिया आहिनि। ॾाढो ॾाढो धन्यवाद इन सिंधी फिल्म खे ठाहिण लाइ, अॼु जे ॿारनि जी पीढ़ीअ लाइ, उन्हनि खे सम्झ लाइ। ॾाढी सुठी लॻी पिक्चर ऐं पिक्चर में हिननि खे ॿियनि शहरनि में मोकिलियो, सुठी लॻी। मां ॾाढो आभार थो मञां सिंधी पंचायत जो। मूंखे ॾाढी अहिड़ी पिक्चर हरदम ठहंदियूं अचनि। आयो लाल सभई चओ झूलेलाल। हिन मूवी खां असांखे जाम सिखण जो मिलो कि माउ पीउनि जे अगेंस्ट न वञणु खपे ॿारनि खे, ऐं असां जाम इंजॉय कयो मूवी खे। इश्क
अफ़सोस इस पिक्चर में मैं नहीं था। जाम सुठी पिक्चर आहे, असांखे त ॾाढी वणी। असां चाहींदासीं अहिड़ो साथ अॻिते कंदा रहनि। ॾाढी बढ़िया लॻी। लख लख वाधायूं हुजनि भाई, अहिड़ी तव्हां सफल पिक्चर ठाही अथव, आनंद थी वियो सम्झी। ये पंहिंजे समाज में जीअं छोकिरी ॿाहिरि वञे ई न, सम्झो अहिड़ी पिक्चर ठाही अथव। धन्यवाद तव्हांखे, लख लख वाधायूं हुजनि। ॾाढी बढ़िया पिक्चर हुई, हिन में ॾाढी सुठी सीख बि थी मिले पई ऐं ॾाढो बढ़िया पिक्चर लॻी। कोई यानी पिक्चर ॾिसण में कोई बोरियत बि महसूस न थी, गाना बि ॾाढा सुठा हुया। ॾाढी सुठी फिल्म आहे ऐं कहाणी बि ज़ोरदार आहे। तव्हांखे फिल्म कीअं लॻी? ॾाढी सुठी लॻी। ये सिंधी समाज लाइ जेका इश्क हिकु इम्तिहान फिल्म आहे, ॾाढी सुंदर ठहियल आहे। इन लाइ असां सभिनी कलाकारनि जा सिंधी समाज तरफ़ आभारी आहियूं। ऐं हीअ असांजी सभिनी सिंधियुनि खे वेनिती बि आहे, हीअ ॾिसण जे लाइक़ु आहे। हिन में हर ॻाल्हि जी शिक्षाऊं बि आहिनि ऐं सम्झाणी बि आहे। इश्क हिकु इम्तिहान ॾाढो ज़ोरदार तव्हांजी कामयाबी आहे। पिक्चर ॾाढी सुठी आहे, सभिनीनि खे वेनिती आहे हिकु दफ़ो अची करे तव्हां ॾिसो, पाण ई तव्हां चवंदव ॾाढी सुठी पिक्चर आहे। कमल तनवानी खे लख लख वाधायूं, हुनजो ॾाढी शाबाश अथसि। असांजी सिंधी संस्कृति खे अहिड़ो बढ़िया नमूने हिन पिक्चर में प्रेजेंट कयो आहे, लख लख वाधायूं। सुपर बेस्ट, म्यूजिक इज वेरी बेस्ट, एक्टिंग इज वेरी बेस्ट। बहुत सॉलिड है, एकदम मस्त है। बढ़िया बढ़िया, जाम वाणी। अच्छा है, बहुत अच्छा है, बहुत बढ़िया, वेरी गुड मूवी। बढ़िया एकदम, म्यूजिक वाज बेस्ट। फिल्म बहुत अच्छी लगी। बहुत अच्छी थी, अपनी कास्ट की मूवी देखने में बहुत मजा आया। ॾाढी बढ़िया मूवी, इश्क पार्ट 2 कमिंग सून। ओम आहे न, ओम सिंधी हीरो ओम, सिंधियुनि जो शाहरुख खान लॻो। साईं अहिड़ी सिंधी फिल्मां हमेशह ठहंदी रहनि त असांजे समाज खे कुझु सिखण लाइ मिलंदो। ऐसा प्रयास बार बार करना। ॾाढी सुठी लॻी पिक्चर, ॾाढी तव्हां महिनत कई आहे ऐं सिंधी जे लाइ हिकु ॾाढो सुठो मिसाल आहे। पिक्चर तमाम बेस्ट आहे भाई, पार्ट 2 ठाहे हुनजो। बहुत अच्छी पिक्चर है। सुपर म्यूजिक, सुपर फिल्म आहे, सुपर। हमको ऐसा लगता है इसका पार्ट 2 बनाना चाहिए। बहुत बढ़िया पिक्चर, बहुत बढ़िया, बहुत अच्छा पिक्चर। पिक्चर अच्छी है, पार्ट 2 बनाओ। थैंक यू। बहुत ही अच्छी पिक्चर लगी हमको। इसके बाद भी बनाना चाहिए। सालनि खां पोइ अहिड़ी सिंधी सुठी पिक्चर ॾिसण में मिली, खूब वाधायूं तव्हां सभिनी खे। कमल तनवानी, यू रॉक, इसके इम्तिहान पार्ट 2, वी आर वेटिंग फॉर इट। थैंक यू। सुठी पिक्चर हुई, इलाही मस्त। गानो, टाइटल सॉन्ग भी सुठो हुयो। वेरी गुड मूवी, थैंक यू सो मच। कीप इट अप। वेरी गुड फिल्म। ग्रेट जॉब कमल तनवानी, सिंधी इज द बेस्ट। फिल्म जो इंतज़ार आहे। ॾाढी मस्त पिक्चर ही, ॿी पिक्चर जो इंतज़ारु कंदा, जल्दी ठाहियो भाई। बहुत मस्त पिक्चर है। वेरी गुड। हल त भॼी हलो खां पोइ पहिरियों सिंधी पिक्चर जो असांखे ॾाढो वणियो। फर्स्ट सॉन्ग बहुत अच्छा था। इश्क एक इम्तिहान। और सिंधी मूवीज हमारे में बननी चाहिए, ऐसे ही हमारा कल्चर ऐसे बढ़ेगा। थैंक यू। फिल्म बढ़िया फिल्म, मस्त फिल्म। सिंधी समाज लाइ हिकु ॾाढो सुठो प्रथम प्रयास आहे। ॾाढो ही बढ़ंदा त असांजो कल्चर में अञा डेवलपमेंट ॾाढो सुठो थींदो। सुपर डुपर हिट, 5 स्टार। मैसेज वॉज वेरी नाइस, बहुत अच्छा मैसेज था एंड एंड वॉज वेरी सुपर। मतलब कुछ ऐसे लगा कि भाई लग रहा था कि पहले टाइम पास होगा, ठीक है ये होगा, लेकिन एंड जो दिखाई ना तो अच्छे से अच्छी हिंदी मूवी, इंग्लिश मूवी की बैंड बजा। थैंक यू। आई एम मिस्टर के.पी. पटेल एंड माय वाइफ इज हियर। आज અમે ગુજરાતી છીએ અને આ જે અમને પિક્ચર જે સિંધી પિક્ચર છે એ ગુજરાતી હોવા છતાં અમે જોવા આવ્યા છે અને ઇટ્સ અ વેરી ગુડ લાઈફસ્ટાઈલ શીખવાનું મળે છે, એટલે અમને તો આ મૂવી ઘણી ગમી છે. જે અમે ગુજરાતી છે પણ અમને ઇન્ટરેસ્ટ છે આજે સિંધી ફિલ્મ જોવાનો
અને ખૂબ સારી ફિલ્મ બનાવી છે. જોરદાર ગાના આहिनि सभिनि खां वधीक त हीअ असांजी सिंधी पिक्चर नंबर 1 सूरत जी सिंधी पिक्चर टॉप टॉप हीरो हीरोइन ऐं ठाहिण वारा. सर तव्हांखे मूवी कीअं लॻी हुनजो? लीलाराम मावजीअ जी मतिलबु जा मूवी जेकी आहे न अलॻि तरीक़े सां महिनत कई अथनि. सिंधी हूअ मूवी जेकी आहे न हाणे अचणु बंदि थी वई हुयूं पर हिकु नई शुरूआति थी आहे. मां पहिरियों सिंधी मूवी ॾिठी हुई हल त भॼी हलूं. हुन खां पोइ अॼु मूंखे सिंधी मूवी ॾिसण जो वरी हिकु मौक़ो मिलियो आहे. ऐं कैमरा या पिक्चराइज़ेशन या एक्टिंग अगरि ॾिसूं त हर तरह सां ईअं लॻे पियो की बॉलीवुड खां मूवी घटि न थिए. थोरी महिनत पाण ॿी कंदासीं त पंहिंजो जेको आहे बॉलीवुड सां गॾु हिकिड़ो सिंधीवुड बि तयारु थी वेंदो. इश्क हिकु इम्तिहान मूवी सिंधी मूवी असांजे कमल तनवानी ॾाढी सुठी पहल कई आहे. ॾाढी क़ाबिल तारीफ़ पिक्चर ठाहिण जी कोशिशि कई अथई ऐं खरो उतरियो आहे उन में उन सीढ़ीअ ते चढ़ण जी कोशिशि कई आहे. उनखे सलाम आहे. उन ॾाढी सुठी पहल कई आहे. ॾाढी कामयाबु थींदी. ॾाढी बढ़िया पिक्चर आहे. जय माता दी. हिन पिक्चर में ॾाढी कॉमेडी आहे गाना ॾाढा बढ़िया आहिनि ऐं सिंधी समाज लाइ इहा ॾाढी शोभा जी ॻाल्हि आहे. इहा हिकु सिंधी पिक्चरुनि जी हिकु सुठी शुरूआति आहे. मां उमेद थो कयां सिंधी पिक्चरुनि जी ऐं सिंधी संस्कृति जी प्रोग्रेस थींदी रहंदी छो त ये कला के माध्यम से ही कोई भी भाषा विकसित थी सकती है. पिक्चर सुठी आहे. सभिनी खां पहिरियों म्यूज़िक जी जेकी ॻाल्हि आहे सिंधी पिक्चर में नॉर्मली जेकी म्यूज़िक हूंदी आहे उनखां म्यूज़िक हिकु काफ़ी सुठी आहे. सॉन्ग्स जी वर्डिंग इलाही सुठी आहे. जंहिं बि हिन पिक्चर में कमु कयो उन्हनि सभिनी कलाकारनि जी एक्टिंग इलाही सुठी आहे. स्टोरी स्ट्रॉन्ग आहे ऐं हिन तरह जी पिक्चर खे प्रोत्साहन मिलणु खपे जेको अञा ताईं नथो मिले सिंधियुनि पिक्चरनि खे उहो मिलणु खपे. असां हिन पिक्चर जे फुल सपोर्ट में आहियूं. इलाही सुठी पिक्चर आहे. थैंक यू. ईअं ॾिठो वञे त असांजी सिंधी ॿोली जेका आहे मातृभाषा आहे. असां हर सिंधीअ खे उन लाइ प्यार ऐं कुर्ब हुअण ई खपे. भले हींअर असीं सॼे समाज में नज़र दौड़ाईंदासीं त सिंधी पोइनि पसंदि ते आहे पर उन जे बावजूद बि अहमदाबाद हुजे गांधीधाम हुजे ऐं बड़ौदा हुजे चाहे सूरत ई छो न हुजे उतां जे नौजवान टे खे वधि में वधि शाबस आहे जो हीउ 8 काठियो कमु सिंधियत जो झंडो खणी करे झूलाए रहिया आहिनि. ऐं इहो सिंधियत जो झंडो मां सम्झंदो तेसिताईं लहराईंदो रहंदो जेसिताईं असीं सिंधी पाण जीअर आहियूं. सभ्यतिक खेत्र जे ख़्याल खां कल्चरल खेत्र जे ख़्याल खां जेसिताईं सरगर्मियूं आहिनि तेसिताईं सिंधी ॿोलीअ खे न लहर आहे न लोॾो आहे. धन्यवाद. इहो मैसेज ॾियणु चाहींदुमि त सिर्फ़ु सूरत ई न अहमदाबाद ई न मां सभिनी देश जे नंढनि वॾनि शहरनि में रहंदड़ जेके बि असांजा पंचायतूं आहिनि जेके असांजूं संस्थाऊं आहिनि उन्हनि खे हथ ॿधी निमाणो अर्ज़ु कंदुसि त अदा अहिड़ियूं पिक्चर तव्हां उत्साहित करण लाइ उन ते रिलीज़ कयो ऐं जेतिरो थी सघेव तव्हां हिन पिक्चर खे हलायो छो त जेसिताईं ही सभ्यतिक सरगर्मियूं आहिनि ही सिंधी फिल्मूं आहिनि तेसिताईं असां सचपच पाण जीअरा रहंदासीं. हेलो आई होप मूवी सबको पसंद आई होगी. प्लीज़ देखिए. फैमिली मूवी और यंगस्टर को भी काफ़ी पसंद आएगी. हम सबको सीखने को बहुत कुछ मिला इस मूवी से. थैंक यू. जय झूलेलाल. मां हिन मूवी लाइ सिर्फ़ु चईंदुसि की अॼु के कल्ह जी जेकी बि यंगस्टर पीढ़ी आहे वॾा बुज़ुर्ग त सिंधी मूवी ज़रूरु ॾिसंदा पर यंगस्टर पीढ़ी आहे ख़ासि करे उन्हनि जे तौर जी पिक्चर ठाही वई आहे. तव्हां सॼो म्यूज़िक टोटली वेस्टर्न बीट्स ते आहे जेकी अॼुकल्ह ख़ासि पसंदि करे थी. रॉकिंग स्टाइल जो आहे हिप हॉप आहे ऐं जेको अॼुकल्ह जी पीढ़ी चाहे थी उहो असां ॾेखारियो. अॼुकल्ह छा संस्कार घर में हुजणु खपे उहो असां पिक्चर में ऑलरेडी ॾेखारियो. त मां चाहींदुसि वॾे में वधीक हिन पिक्चर जो तव्हां लाभ वठो. खे वधायो. जय झूलेलाल. इश्क हिकु इम्तिहान जेका असीं कमल भाई तनवाणी ऐं मां मिली करे को डायरेक्ट कई आहे. हीअ फिल्म ठाहिण जे पुठियां असांजो जेको मुख्य मक़सदु हुयो या आहे त सिंधी ॿोली जेका ॾींहों पोइ पुठिते पवंदी थी वञे. अॼुकल्ह जा नौजवान अॼुकल्ह जी नौजवान टही जेका सिंधी ॻाल्हाइण या ॿुधणु नथी चाहे असां चाहियूं पिया त हू सिंधी ॿोलीअ तरफ़ आकर्षित थियनि जुड़नि उन सां गॾु मिलनि. इहो ऐं इन करे फिल्म जो जेको असीं विषय पसंदि कयो आहे उहो नौजवाननि खे पाण तरफ़ कशिश करे अहिड़ी तरह जी उनजी कथा उनजी पटकथा उनजा संवाद वग़ैरह ऐं फिल्म जी जेका पिक्चराइज़ेशन कई वई आहे उहा अॼु जी बॉलीवुड टाइप जी हुजे
जीअं अॼु जा ॿार नौजवान बि चाहिनि त भई असीं हीअ सिंधी फिल्म ॾिसूं। ऐं मूंखे लॻे थो फिल्म जा जेतिरा शो हली चुका आहिनि ऐं नौजवान ॿार जेके असांखे कॉम्प्लीमेंट्स ॾियनि था ऐं ख़ुशि थी करे चवनि था अंकल फिल्म ॾाढी बढ़िया लॻी, ॾाढी सुठी लॻी, तमामु सुठी लॻी, ज़रा बि बोर न थिया आहियूं, त मूंखे इहो थो लॻे त हिन नौजवान तरफ़ां हीअ जेका मिलियल कॉम्प्लीमेंट आहे इहा असांखे सभ खां वॾो इनाम आहे, सभ खां वॾी प्राइज़ इहा आहे। ऐं करे मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए। हराम उन्हनि जो जंहिं कयो उन खां